सेप्को बाबडा पनुआकिल सिटी में डिफॉल्टरन बिजली चोरन खिलाफ इंचार्ज एसडीओ लाला अजहर पठान की निगरानी में संदस टीम शफकत कोराई महल इंधन एहसान सुमरो असद चना ऐं ॿियनि पारां ऑपरेशन तेज़ कंदे मेहरान स्कूल माई जंदू कॉलोनी इनायत पाड़ो सूफी मोहल्ला ऐं ॿियनि हंधनि ते कार्रवाई करे डिफॉल्टरन खां रिकवरी ऐं बिजली चोरी ख़िलाफ़ बि कार्रवाई कंदी। सवें कुंडा कनेक्शन वधीक लखें रुपयनि की रिकवरी करे वरिती आहे। सेप्को चीफ सखर सईद अहमद एक्सीएन काशिफ गुलजार शेख ज़हूर अहमद नूनारी मंसूर अहमद सुमरो लाला अजहर पठान मूजिब त डिफॉल्टरन ऐं बिजली चोरन खिलाफ़ कार्रवाई वधीक तेज़ कबी रहतूं अदा करे मीटर लगाया वञनि। सेप्को में करप्शन बर्दाश्त न कबी। होॾां सेप्को यूनियन अॻवान मोहम्मद नवाज़ इंधण मोहम्मद इब्राहिम कोराई यासीन खोसो फयाज़ भुट्टो समेत काफ़ी मेहनती जफ़ाकशी सेप्को अमलदारनि ऐं मुलाज़मनि के बग़ैर के सबब जे हटायो वियो आहे। शहरनि मूजिब अहिड़नि अमलदारनि खे हटाइण बदिरां असल ॿिया जेके कम चोर राशि मुलाज़िम आहिनि उन्हनि खे हटायो वञे हा त सेप्को पनुआकिल में काफ़ी बहितरी अचे हा। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।